हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भ्रकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि जो बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा जो बाप परमात्मा खे मन जी सभु ॻाल्हियूं ॿुधाए। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा जुमा जे कम द्वारा चवनि था, मिठे मिठे ॿार बाबा चवनि था हाणे जेतिरो समय मिले पंहिंजे जीवन में कर्म कंदे हुए जेतिरो असां बाप खे यादि करे कर्म कंदासीं ओतिरो असांजे अॻियां जे जीवन जी कमाई थींदी। अहिड़ो ज्ञान ॿुधियो। माण्हू सोचता आहिनि भॻवान खे यादि करो त भॻवान रक्षा कंदो, मदद कंदो, लेकिन हिते बाबा चए थो मूंखे यादि करो त तव्हांजी 21 जन्मनि जे लाइ तव्हांजी कमाई थींदी। छोकी भॻवान खे यादि करे हलंदासीं न त भॻवान जी यादि सां असांजा कर्म सुठा थींदा, असांजी सोच सुठी थींदी, असांजे बोल कर्म संबंध व्यवहार सुठा थींदा। त माण्हू असांखे दुआयूं ॾींदा, आशीर्वाद ॾींदा, असांजे लाइ शुभ सोचदा। इहे ई त कमाई आहे। माण्हू ॾिसो आत्मा शरीर छॾे थी त पैसो खणी थी वञे, घर गाॾियूं जेकी बि शिक्षा वरितई, पढ़ाई कई स्कूल में या ग्रंथ शास्त्र पढ़ी त उहो सभु कुझु थोरी खणी वेंदी। पढ़ाई बि जेकी पढ़दी आहे पोइ ॿिए जन्म में वापसि पढ़णो पवंदो अथई। डिग्री वग़ैरह खणी वेंदी, शास्त्र ग्रंथ पढ़ी करे जेका बि सुठो अर्थ कढियो वञे उहो खणी वेंदी, वापसि खां ॿिए जन्म में पढ़णो पवंदो। लेकिन आत्मा छा खणी वेंदी आहे? सुठे कर्म कंदा आहियूं त असांखे जेकी माण्हू दुआयूं ॾींदा आहिनि न, जेकी आशीर्वाद ॾींदा आहिनि, असांजे लाइ शुभ सोचंदा आहिनि, उहा आत्मा खणी वेंदी। त असां जॾहिं हर कर्म कंदे बाप जी यादि में रहंदासीं तॾहिं त असांजो हर कर्म सुठो थींदो सभिनि जे लाइ। न त अगरि असां बिना बाप जी भॻवान जी यादि सां कोई बि कर्म कंदासीं त वही दुनिया में सुंझे मुंझे में फसी वेंदासीं। इहो बुरो, इहो सुठो, इहो ईअं, इहो ईअं बि फसी वेंदासीं। लेकिन भॻवान सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे, सभिनि खे हिक जहिड़ी दृष्टि सां ॾिसंदो आहे। अर्थात सभिनि खे पंहिंजो ॿार सम्झी करे हलंदो आहे, ॾिसंदो आहे। ऐं अगरि कोई ग़लती कंदो आहे त सोचदो इहो अञा हिनखे सम्झ न आई त हिनखे अञा सम्झ खपे। असांखे कोई माण्हू चए ईअं त असां बुरो मञी छॾियो, लेकिन परमात्मा चए थो कि मां अगरि कंहिंखे बि ईअं ॾिसां न कोई ग़लती थो करे ऐं त मूंखे उन्हनि जे मथां रहम ईंदो आहे, दया ईंदो आहे, त मां उन्हनि खे क्षमा करे उन्हनि खे शक्ति ॾींदसि। जॾहिं असां बि बाप खे यादि करे हर कर्म कंदासीं त असां बि ॿियनि जी ग़लतियुनि खे ग़लती न ॾिसी करे उन्हनि खे नंढो सम्झी उन्हनि जे मथां रहम करे उन्हनि खे क्षमा करे उन्हनि जे लाइ सुठो सोचंदासीं। त ऑटोमेटिकली मन में कॾहिं कोई कंहिंजे लाइ बुरी ॻाल्हि ईंदी ई न। सुठो सोचंदासीं त माण्हू बि सोचंदो न मां तव्हां सां एॾो बुरो कयो, तव्हां वरी बि मूंसां सुठो था करो, तव्हां ॾाढा सुठा आहियो। हुनजे मन में बि आख़िर कॾहिं त असांजे लाइ दुआ निकिरंदी, कॾहिं त असांजे लाइ सुठो सोचंदो उहो बि। त बाप चए थो मूंखे यादि करे हलंदे फिरदे सिर्फ़ु सुबुह शाम न भई असां भई हिकु समय भॻवान खे यादि कयो, हाणे कर्म क्षेत्र में कर्म था करूं। तो कर्म क्षेत्र में अगर जो असां परमात्मा की याद करें, जो सुठे सुठे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं पढ़ीसीं, अगर वो न याद कंदासीं त पोइ वापसि दुनियादारी में वायुमंडल में अची वेंदासीं न। पोइ माण्हू तव्हांखे छा चईंदा, तूं त एॾो भॻवान जो नाम जपे थी, एॾा सत्संग कीर्तन ॿुधे थी, त बि तूं अहिड़ी छो आहे, त बि तुंहिंजो अहिड़ो सुभाउ छो थी, त बि तुंहिंजी सोच सुठी छो न आहे, त बि तव्हां परिस्थिति में कमज़ोर कीअं था थियनि। कॾहिं कॾहिं थींदो आहे न,
कोई माण्हू ॾाढो सुठो भॻवान खे यादि कंदो, कोई जीवन में ॻाल्हि ईंदी आहे त हारजी पवंदा आहिनि, त माण्हू चईंदा आहिनि तूं त एॾा सत्संग थी ॿुधे, एॾो भॻवान जो नाम थी जपे, तुंहिंजे जॾहिं दुख हूंदो आहे न त साम्हूं वारो असांखे सम्झाईंदो, छोकी उहो न दुख जे प्रभाव में न अची वेंदो, ऐं जंहिं वटि ईंदो आहे उहो प्रभाव में अची वेंदो त सभु कुझु भुलिजी वेंदो आहे। त इन करे बाबा चए थो इहे छो थींदो, छोकी असां कर्म कंदे हुए परमात्मा खे नथा यादि कयूं, तॾहिं त असां परिस्थिति जे समय हारजी था वञूं, थकिजी था वञूं, हिक ॿिए जे लाइ बुरो सोचण में देरी नथा करूं, बल्कि ॿुधनि था हिसाब किताब, त बि समय ते यादि छो न ईंदो, छोकी कर्म कंदे हुए असां हुनजो ॻाल्हि खे यादि ई न कयो त हिकदमि सां थोरी ॻाल्हि अची वेंदी त यादि ईंदो। जीअं ॿार थींदा आहिनि न, जेको स्कूल में पढ़नि ऐं घर में अची रिवाइज न करनि त यादि न रहंदो न, ईअं ई असांजे लाइ बि जेकी बि असां सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधूं था जीवन में जीअण जे लाइ, जेकी बि तव्हांखे सुठी थी लॻनि उन्हनि खे सॼे ॾींहं में अभ्यास करो, मनन चिंतन करो, ताकि मां हिन ॻाल्हि खे कीअं यूज़ करां उहो प्रैक्टिस करो, तॾहिं असां जीवन में दुख अशांति सां मुक्त थी करे सदा शांति में रहंदासीं, ऐं असां सभिनि जी दुआयूं खणी वेंदासीं। जॾहिं बि असां शरीर छॾूं सभु माण्हू असांखे सुठो सुठो चई, सुठो सुठो चवण अची, वैसे बि जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे त सभु माण्हू सुठो सोचदा आहिनि हुनजा, लेकिन ॿाहिरां सोचदा आहिनि, अंदरां त सोचदा न, भले हुन समय माण्हुनि खे लॻंदो आहे पोइ वापसि सां ॻाल्हियूं करणु लॻी वेंदा, लेकिन तॾहिं त यादि ईंदो हिन मूंसां ईअं बुरो कई, हा उहो अहिड़ो हुयो, भले शरीर छॾे हली वियो, लेकिन सुठी ॻाल्हियूं बि यादि ईंदियूं आहिनि त जंहिं ग़लति कई उहो बि यादि ईंदो, त कॾहिं कॾहिं मन में निकिरंदो बि हूंदो कंहिंजे, त हिन करे बाबा चए थो कर्म ई अहिड़ा करो जो माण्हू खे यादि ई न अचे कि हिन कॾहिं बुरो कर्म कयो बि, त हिन सां छा थींदो, असांजे ॿिए जन्म में असांखे सुठो सभु कुझु मिलंदो, कंहिं वटि जनम ते सुठो परिवार, सुठो सभु कुझु आहे, छो छोकी पिछले जन्मनि जा कर्म आहिनि, पिछले जन्मनि में जेको धन हुयो उहो त न खणी आए, कॾहिं कॾहिं थींदो न कोई ॿार घर में जन्मंदो आहे या कोई घर में नुंहुं ईंदी आहे त ॿियो माण्हू ॿी आत्मा जॾहिं घर में ईंदी आहे त कॾहिं कॾहिं धन जी शांति जी वृत्ति थींदी आहे, अर्थात उहा आत्मा पंहिंजो उनजे आत्मा में इहे पंहिंजो भाग्य लिखाए या सुठा कर्म करे आई आहे कि हिनखे ॿिए जन्म में धन संपत्ति मिले, सभिनि जो प्यार मिले, सुख शांति वारो जीवन थिए, त ऑटोमेटिकली उन ॿार खे आहे न सुठी सुठी चीजूं मिलंदियूं, सुख शांति वारो जीवन हूंदो, भले ॿिए कंहिंखे मिले न मिले, घर में ॾिसो चीजूं त ईंदियूं ॿार जे कारण, जेकी बि आत्मा घर में आई हुनजे कारण घर में चीजूं त अचनि थियूं, पर हुनजी हिकु ॼणो त खाईंदो न, पोइ हुनजे सबके घर में ॿिया माण्हुनि खे बि सुख शांति मिलंदो न, हे सभु आत्मा पंहिंजो सुठा कर्म खणी ईंदी आहे। इन करे बाबा चए थो कि हाणे हर कर्म कंदे मूंखे यादि कंदव त तव्हांजी अॻिले जन्मनि जे लाइ कमाई थींदी रहे, हिन जन्म में बि असांखे सुठो मिलंदो फल, परंतु बाबा अॻियां जे लाइ बि असांखे सावधान, बाबा चए थो हलदे फिरदे कर्म कंदे मूंखे यादि कयो, ये सच्ची कमाई जो आधार आहे, बाक़ी दुनिया में त जेकी आहे वो कूड़ी कमाई आहे, छोकी हाणे आहे कल्ह न आहे, हाणे माण्हुनि वटि धन आहे, हाणे एतिरो घाटो पियो कि कुझु बि न आहे, त भले वो स्थूल धन न हुजे, लेकिन आत्मा जो जेको पुण्य जो खातो आहे, सुठे कर्मनि जो खातो त कोई मटाए न सघंदो आहे न, कोई असांखां छीने न सघंदो, हिन करे बाबा चए थो इहा सच्ची कमाई आहे, दुनिया में माण्हू कूड़ी कमाई जे पुठियां पइजी वियो न, पैसे जे लाइ माण्हू हिक ॿिए सां ठगी थो करे, बुरो कर्म थो करे, माउ पीउ खे बि मारण में देरी न करे, सोचनि था बाबा चए थो हीअ कूड़ी कमाई आहे, हिक
हिन समय दुनिया में समय कहिड़ो थो हले, तूं बि खा मां बि खायां, ये समय थो हले। हिन समय अगर असां सोचूं असां ज्यादा रेट रखी करे ज्यादा कमायूं, पोइ असांजा ॿार घर वग़ैरह सुखी थियनि, कोई बि न सुखी थी सघे। तव्हां अगरि चीज ॾिसो था माण्हुनि वटि खाइण लाइ न, ॿियो तव्हां अगरि महांगी महांगी चीज करे पंहिंजी कमाइण जे हिसाब सां अगरि बिज़नेस कंदव न, त उहो सिर्फ़ु ॿाहिरां जो पैसो ईंदो, लेकिन अॻियां जे जन्म जे लाइ जेको आत्मा में पुण्य जो खातो हूंदो न, सुठे कर्मनि जो खातो, उहो तव्हां कुझु बि नथा जमा कयो। दुनिया में अॼु ईअं ई थो हले न, सोचदा आहिनि कल्ह कीअं ॾिठो, अॼु त असां खाऊं पीऊं मैश करो, अॼु त असां वटि पैसो आहे असां खाऊं पीऊं, भले कंहिंखे बि कुझु बि चई छॾो। पोइ माण्हू सोचदा आहिनि भई एॾा बुरा कर्म था करनि त बि सुखी आहिनि, त बि ॾिस केॾो पैसो आहे, त बि केॾा ऐश था कनि, लेकिन उहो हाणे जे लाइ ई आहे। कल्ह उहा आत्मा इहो शरीर छॾे थी, ॿिए जन्म में उन्हनि खे कुझु न मिलण वारो, छोकी हाणे सोचनि थियूं बसि हाणे असां कीअं बि करे कमाऊं खाऊं ऐश करो, पोइ ॿिए जन्म में छा कंदो, ॿिए जन्म में तव्हांखे कमी थींदी, उहो बाक़ी जंहिंसां तव्हां ठगी था करो उन्हनि खे ज्यादा पैसो मिली। इन करे न कूड़ी कमाई जे पुठियां न पओ। हिन समय कलयुग में माण्हू कूड़ी कमाई जे पुठियां दिन राति लॻो पियो, लेकिन असां सुठे कर्म करे जेको ॿिए जन्म जे लाइ जमा करूं उहो नथो सोचे। उहो बि असांखे बाबा अॼु ॿुधाए थो कि हुनजे लाइ बि ध्यानु रखो, कोई बि असांखां विक्रम न थिए, ये ध्यानु रखो। विक्रम मतिलबु विकारनि जे वश थी करे असां कोई बि कर्म न थिए असां आत्मा में। अगरि विकारनि जे विकार था काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे असां कोई बि कर्म कयो त बुरो थी वियो न। माण्हू अॼुकल्ह विकारनि चवनि था असांखे ॿार खपे वार खपे, चईंदा आहिनि न हिन ज्ञान में माण्हू अक्सर करके हिन ज्ञान जे लाइ तव्हां जेके बि चईंदव ज्ञान में त तव्हांखे अगरि उहो बि हलंदो हूंदो हुन बि ज्ञान खे ॿुधियो वञे सम्झो वञे त तव्हांखे चईंदो ॾाढो सुठो ज्ञान वञे, न त माण्हू चईंदा न न न हिन ज्ञान में न वञिजो, हिन ज्ञान में न वञिजो। छो त हिते मुख्य आहे पवित्रता। हिते परमात्मा असांखे इहो सेखारींदो आहे कि तव्हां घर गृहस्थी में रही करे मन वचन कर्म सां पवित्र रहो, त तव्हां घर गृहस्थी में रही करे मूंखे यादि कंदव पवित्र रही करे, त तव्हां पंहिंजी गृहस्थी खे सुख शांति सां हलाए सघंदा। अॼु तव्हां पंहिंजी गृहस्थी में कोई बि दुख परेशानी अचे थो त तव्हां कंहिं न कंहिं मंदिर गुरुद्वारे या गुरूअनि वटि मदद मांगण वेंदा हूंदा। हाणे माताऊं ईंदियूं, माता वारी त माता वटि वेंदो, भई असांखे हीअ परेशानी आहे हीअ परेशानी, इहे बि असां कंहिंजे मथां बोझ था ठहूं। भले हुन गुरूअ या हुन जे वटि बि माण्हू ईंदा आहिनि वेंदा आहिनि, हुननि माण्हुनि जी मदद करण लाइ पवित्र रहे थो, पर तव्हांजो हिसाब किताब त ठहे थो न हुन। त हिन ज्ञान में न परमात्मा असांखे पंहिंजे पेर ते बीहारण जे लाइक़ ठाहींदो। परमात्मा चईंदो आहे अञा ते त तव्हां हेॾे होॾे भटको पा, कॾहिं बि दुख अचे थो, हाणे तव्हां हिकु जनम पवित्र रहो, घर गृहस्थी हलायो लेकिन विकार में न वञो, और हिकु जनम पवित्र रही करे मूंखे यादि करे पंहिंजी गृहस्थी कीअं हलायूं असां उहो सिखो। असांजी घर गृहस्थी में सुख शांति कीअं अचे उहो परमात्मा सिखाइण आयो आहे खुदि। त हुते त माण्हू भक्ति मार्ग में असां कंहिंजे मथां डिपेंडेंट हूंदा आहियूं। ताकि कॾहिं पंहिंजी गुरु थोरी सिखाए थी कि वो कीअं कंहिंखां शक्ति वठंदो आहे, छा साधना कंदो आहे, इहे ॿुधायो अथव तव्हांजे गुरु। कल्ह तव्हांजे गुरु शरीर छॾे छॾियईं, पोइ वरी ॿियो कोई गद्दी ते वेंदो, अञा ताईं तव्हां हुन गुरूअ जे अॻियां मथो पा टेको, कल्ह ॿियो कोई गद्दी ते वेंदो, पोइ हुनजे अॻियां मथो टेकंदो।
पोइ अगरि उन द्वारा तव्हांजी इच्छा पूरी न थी त चईंदा कि उहो पहिरियों वारो सुठो हुयो। अच्छा, पहिरियों वारो सुठो तप करे परमात्मा खां शक्ति वठी तव्हांखे ॾिए पोइ, लेकिन तव्हांखे त न सिखायो हुयो न। तव्हां वरी ॿिए जे अॻियां मथो टेको। अगरि हुनजो ॿियो जेको गति ते वियो उहो अगरि तव्हांजे दुख दूर न करे सघे पोइ त तव्हां भटकंदा न। तव्हांजी गुरु त तव्हांखे भटकाए वियो, तव्हांखे त इहो सिखाए न वियो कि मां कीअं भॻवान खे यादि करे शक्ति वठी तव्हांखे ॾियां थो। गुरू वटि थोरी शक्ति आहे, गुरू वटि आहे शक्ति, उहो बि साधना करे कंहिंखां वठंदो आहे न, उहो बि त कंहिंजो तप कंदो आहे न। हिते परमात्मा असांखे सिखाए थो कि कीअं मूंखे यादि करे खुदि में शक्ति भरे, खुदि पंहिंजे जीवन में मूंखां शक्ति वठी करे परिस्थितियुनि खे कीअं पार करे। कल्ह परमात्मा तो शरीर छॾंदो न आहे, उहो त कॾहिं मरंदो न। त ॾिसो असांजी आत्मा में पर जॾहिं असां ख़ुदि जी आत्मा खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि कंदासीं त असांजी आत्मा में शक्ति अची वेंदी, मतिलबु असां वटि आत्मा जो धन अची वेंदो। जीअं बिज़नेसमैन में बि कोई कंहिंजे मथां डिपेंडेंट हूंदो आहे। अगरि उहो तव्हांखे न ॿुधाए कि मां किथां चीजूं वठी थो अचां, सम्झो था कोई चीज विकिणो था, उहो चीज जंहिंखां वठी थो अचे उहो ॿिए कंहिंखां वठी थो अचे, पर उहो तव्हांखे ॿुधाए न कि मां किथां थो वठी अचां। ऐं कल्ह उहो जंहिंखां बि तव्हां वठी पिया अचो उहो हली वियो, शरीर छॾे छॾे हुनजो बिज़नेस ख़तमु थी वियो, त तव्हां कंहिंखां वठंदा उहो चीज? पोइ त भटकी विया न तव्हां, त तव्हां हुन भाईअ जे मथां निर्भर आहियो न। उहो ई हिन समय जेका बि माण्हू पंहिंजा गुरु या कहिड़े बि संत सन्यासी साईं फलानो भाई साहब फलानी देवी सभु करे वेठा आहिनि, कल्ह जो इहे सभु न हुजनि पोइ तव्हां त भटकी वेंदो न। इहे शोन था सिखाइनि, तव्हांजो गुरु तव्हांखे शोन थो सिखाए कि कीअं मां तप थो कयां, उहो सिखाइणो खपे न तव्हां। तॾहिं त तव्हांजो गुरु अगरि शरीर छॾिजो त तव्हांखे हुनजी कमी महसूस न थींदी, छो जो तव्हां गुरु कयो ई आहे, तव्हांजी पाण में शक्ति न आहे त उहो असां तव्हांखे शक्ति ॾेई करे तव्हांजो दुख दूर थो करे। कल्ह अगरि तव्हांजो गुरु तव्हांजो दुख दूर न करे सघे त तव्हांजी बि इच्छा न थींदी न। त इहे बाबा चए थो हिन करे ई मां हाणे आहियो कि हाणे मां चवां थो ॾिसो असांजो परमात्मा सतगुरु असांखे एतिरी शक्तियूं थो ॾे डायरेक्ट कि अॻियां जे 2 युग सत्य त्रेता ताईं असांजी आत्मा में एतिरी शक्ति हूंदी, एतिरा गुण हूंदा, एतिरी सम्झ हूंदी कि असांजे जीवन में दुख परेशानी हूंदी ई न, दुनिया में ई न हूंदी। असां आत्माऊं दुनिया में जेकी आत्माएं शक्तिशाली थी वेंदियूं न हाणे परमात्मा खे यादि करे त उहो ई हुन दुनिया में हूंदी। पूरी दुनिया में हॉस्पिटल न हूंदो, जेल न हूंदो, कोर्ट न हूंदो, दुख जी कोई ॻाल्हि न हूंदी, छोकी हाणे परमात्मा डायरेक्ट असां में शक्ति थो करे ताकि असांखे अॻियां जे ॿिए युग ताईं कंहिंजे अॻियां हथ न फैलाइणा पवनि, कंहिंखे हथ न जोड़ना पवनि, कंहिंजा पेर धोई करे न पीआरणा पवनि, कंहिंजे अॻियां वञी करे दुखी परेशान थी करे हुननि सां कुझु मदद मांगण जी दरकार ई न। भॻवान खे बि माण्हू यादि न कंदो, जंहिं भॻवान जो तव्हां अलॻि अलॻि रूप करे पूजो था उन भॻवान खे बि सत्य त्रेता में तव्हां देवी देवताउनि खां पुछंदो भॻवान कहिड़ा, कंहिंजो अलाए कहिड़ा, असांखे छा पतो। छोकी भॻवान जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं दुख ईंदो आहे। ये परमात्मा सतगुरु सुठो न जेको असांखे पंहिंजे पेरनि ते बीहारण सेखारींदो, मतिलबु ख़ुदि असां आत्माउनि में शक्ति हुजे कि असां पंहिंजे दुख शांति परेशानियुनि खे दूर करे सघूं। और ये हिकु ई बार 5000 साल में हिकु ई बार परमात्मा अची करे असांखे एतिरी ऊची शिक्षा ॾींदो आहे, असांखे एतिरी शक्ति गुण ॾींदो आहे जो सत्य त्रेता में भक्ति हूंदी ई न। सब सदाई खुशी खुश शांति पवित्र जीवन हूंदो। त बाबा चए थो हिन करे हाणे
समय की वेस्ट बर्बाद न करो। मूंखे याद करी पंहिंजे अंदर गुण शक्ति ज्ञान भरो और जेतिरो थी सके विकारनि जी वश थी करे हाणे कोई भी कर्म न थिए असांखे सदा याद क्या मूंखे सिकले जे ॿारनि सुठी माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग रूहानी पार्टी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे बाप जी चित्र छाया जे हेठि रही माया जी छाया सां बचण वारा सदा ख़ुशि ऐं बेफ़िक्र रहो। बाप चए थो माया खां विकार चईंदा न मां छा करां मूंखे क्रोध अची वियो मूं में लोभ अची वियो ये भूत ईंदा न ये माया हूंदी आहे। माया कोई धन न हूंदो आहे। धन त खपे न जीवन जीअण में लेकिन माया छा हूंदी आहे ये विकार हूंदो आहे। त अगरि असां हिन विकारनि जी छाया सां बचणु चाहींदा आहियूं त असांखे सदा कंहिंजी छत्र छाया जे हेठां रहणो परमात्मा जी छत्र छाया निराकार परमात्मा खे सदा पंहिंजे मथां अनुभव करे कि वो निराकार परमात्मा जी लाइट मुंहिंजे मथां सदा ई आहे। माण्हू पंहिंजे अलॻि अलॻि देवी देवताउनि जा या गुरूअनि जा लॉकेट पाईंदा आहिनि चईंदा आहिनि असां त हिननि जी छत्र छाया जे हेठां सदा सुरक्षित आहियूं। पर सोचो ॾिसो इन जो मतिलब कि ॾिसो अगरि तव्हांजे मथां कोई विघ्न अचण वारो हूंदो न हाणे तव्हां सोचो मां पंहिंजे गुरूअ जी छत्र छाया जे हेठां आहियां त तव्हांजो दुख हुन वटि हली वेंदो। हुन जेको बि गुरू आहे सम्झो तव्हांखे कुझु बीमारी अचण वारी आहे त तव्हां चओ न मां त मूंखे कुझु न थींदो मुंहिंजो गुरू वेठो त छा थींदो कि असांजी बीमारी न गुरूअ जे शरीर खे लॻंदी आहे। गुरू जेके बि यादि कंदो हुनजी शक्ति सां बीमारी खे ख़तमु कंदो। लेकिन ॾिसो असांजी बीमारी हुनजो बि त शरीर अथसि न गुरूअ खे बि त पंहिंजो शरीर आहे न त हुनखे दुख न ॾींदो हुनजी आत्मा हिसाब किताब थी वियो न त असांजो दुख भले ई उहो खणे थो लेकिन उहो बि त भॻवान खे यादि करे तव्हांजी बीमारी खे दूर कंदो। हुनमें हुनजी आत्मा में एतिरी शक्ति थोरी हूंदी आहे। जेका बि देहदारी संत सन्यासी जेका बि चाहे सिख धर्म जा हुजनि या तव्हांजे कहिड़े बि गुरू हुजनि सभु भॻवान खे कंहिं न कंहिं रीति सां यादि करे तव्हांजा दुख दूर कंदा आहिनि। त जॾहिं उहो करे था सघनि त तव्हां गर्भगृहस्थी में रही करे छो नथा करे सघो। पोइ तव्हांखे सिखणो पए न ताकि तव्हां परमात्मा जी डायरेक्ट चित्र छाया में रहो त परमात्मा जी शक्ति सां ई तव्हांजा विघ्न ख़तम थी वञनि। तव्हांजे मथां अलॻि अलॻि विकार रूपी भूत माया प्रवेश न करे डायरेक्ट बाप खां शक्ति वठंदासीं त कम से कम असांजी कहिड़ी आत्मा सां हिसाब किताब न थींदो न। असांखे डायरेक्ट बाप जी चित्र छाया जे हेठां रहणो त सदा ख़ुशि रहंदासीं। बाबा ईअं छो थो चए कि हाणे मुंहिंजी छत्र छाया जे हेठां रहो छोजी कॾहिं बि तव्हांजो गुरू शरीर छॾे छॾियो ऐं हुनखे बि शरीर अथसि हुनखे बि दुख भोगणो पवंदो। तंहिंखां सुठो तव्हां डायरेक्ट मूंखे यादि करो न त उहो त नथो ॿुधाए सघे छोजी हुनखे बि मुंहिंजो परिचय न आहे। वो बि ब्रह्म मां तत्व या अलाए कंहिंखे यादि करे शक्ति तव्हांखे ॾे थो वठी करे। लेकिन हाणे परमात्मा डायरेक्ट अची करे असांखे ख़ुदि जो परिचय ॿुधाए थो त असांखे सम्झणो खपे न। सभु फिक्रियूं परमात्मा खे ॾियणियूं खपनि। बाबा चए थो अगरि तव्हांजे जीवन में तव्हांजी ख़ुशी गुम थी वञे घड़ी घड़ी जंहिंजी ख़ुशी गुम थी वेंदी आहे कमज़ोर थी वेंदा आहिनि न त हुनजे मथां ॿियो ई माया जी छाया पइजी वेंदी। मतलब अगर तव्हां हिकु बार जीवन में कमज़ोर थींदा न त ॿियो ई तव्हांखे जीवन में अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं ईंदी वेंदियूं उहो तव्हांखे पंहिंजे वश कंदी वेंदी माया।
तंहिंजे करे कॾहिं बि कंहिं ॻाल्हि में कमज़ोर न थियो, तुरंत बाबा खे यादि करे बाबा खे पंहिंजी कमज़ोरी ॾियो, तॾहिं असां जीवन में सदा ख़ुशि रहंदासीं। डायरेक्ट परमात्मा जी छत्रछाया जे हेठां रहण वारी मां आत्मा आहियां। लॻन आहे जेके मुरली सां प्यार आहे उहो मास्टर मुरलीधर। ये बाबा जी मुरली मतलब असां चईंदा न असां बाबा जी मुरली था ॿुधो। अॼु बाबा जी मुरली में बाबा ईअं ॿुधाए बाबा मतलब परमात्मा। ॾिसो ॿिया सत्संगनि में तव्हां वेंदव त उते छा चईंदो, फलाने भाई साहब ईअं ॿुधाई, फलानी साईं ईअं ॿुधाई, फलानी ईअं ॿुधाई, फलानी माता ईअं ॿुधाई, त सभु देहदारी थी विया न। हिते असां छा था चओ, बाबा जी मुरली में अॼु असां ईअं ॿुधो। बाबा अर्थात निराकार परमात्मा। इहे मुरली छो चईंदा आहियूं, ये थींदी आहे ज्ञान जी ॻाल्हियूं। बाबा असांखे ॾाढी मिठी मिठी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदी, इन करे हिनखे मुरली चइबो। सोचो भगवान ब्रह्मा जी तन में अची करे असांखे हिन मुरली द्वारा असां ॻाल्हाईंदो, असांखे ज्ञान ॾींदो। तंहिंजे करे जेके परमात्मा जी हिन ज्ञान मुरली सां प्यार आहे, अच्छा परमात्मा जी ॻाल्हियूं ॿुधण में जेके सुठो लॻंदो न, उहो बि सॼो ॾींहुं छा चईंदो रहंदो, बाबा ईअं चई असांखे ईअं करणो खपे। हुनजे जीवन में हर कर्म बाबा जी श्रीमत अनुसार थी वेंदो। हुनजे मुख सां सदा बाबा जी ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि, त वो मास्टर मुरलीधर थी वेंदा। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।